अरे रिवाइव कर। बी में आया मैं, बी। अरे एक्टर ना बी आया मैं बी। छा थियो पप्पा? बस मां पुछां पोइ हे IPL फाइनल कॾहिं आहे? 15 अक्टूबर ॾींहं ते। ऐं असांजे पासे धीअ बर्थडे 4 नवंबर ॾियारीअ जो ॾींहुं, 3 ॾींहं रखी 7 नवंबर आर्तवार ॾींहं ते। अरे ओके। ऐं हे हनी सिंह जो नओं गानो कहिड़ो आयो आहे? काट लॻा उई मां मूंखे सभु यादि हूंदो आहे, पर तव्हां मूंखां पुछो छो था हे सभु? मां हिन करे थो पुछां, तोखे मां 2 ॾींहं पहिरियों चयो लाइट बिल भरिजांइ भरी न? तोखे त हे सभु यादि हूंदा, फ्री में हलंदी लाइट, ईअं हलंदी लाइट। हेॾा तव्हांखे यादि अथव अॻिले साल मुंहिंजे बर्थडे ते मुंहिंजी साहेड़ीअ कहिड़ी कलर ड्रेस पाती हुई? पिंक कलर। ऐं तव्हांजी सिकी लथी भेण, तव्हांखे लास्ट टाइम कढ़ी चांवर कॾहिं खाराया हुई? 3 महीना पहिरियों सूमर ॾींहुं। पर तूं हे सभु मूंखां पुछे छो थी? छो त घर जो राशन थी वियो आहे ख़तमु। तव्हांखे 3 दफ़ा चयो पर तव्हां ॿुधो नथा। पीउ पुट ॿई हिकु जहिड़ा आहियो, यादि थोरी थी रहे काई ॻाल्हि? अॼु ॿई रोटी में खाईंदा डोसा। कढियो मुंहिंजो वेलण कढियो। जोर का झटका है जोरों से लगा।